खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शहर कुंभ कंहिं बि अगवा नाहे कयो। माउ पीउ सां कावड़ जी घरां निकिरी वई हुयसि। दाख़िल कयल केस कूड़ो आहे। नींगर रिहाना ख़बर मूजिब सखर ज़िले जी रहवासण नींगरी रिहाना धी साहबज़ादा अब्बासी कुंभ प्रेस क्लब पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। मूंखे अमर चवे पई राति जो पिनण वञ, मां न पई वञा त मूंखे मारकुट कयईं। तॾहिं मां कावड़ जी घरां निकिरी पंजाब जे शहर भावलपुर वई हुयसि। मुंहिंजी माउ शहज़ादी ज़ाल साहबज़ादी अब्बासी सखर थाणे ते मुंहिंजे अगवा जो केस गुल हसन ऐं लियाकत लुण मथां दाख़िल करायो आहे, जेको कूड़ो केस आहे। मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। दाख़िल थियल केस कूड़ो सम्झियो वञे ऐं गिरफ़्तार थियल गुल हसन खे आज़ादु कयो जी। वञे। अवां कुछ ॾींहं पहिरियां अवां जी मां एफ.आई.आर कराई त मुंहिंजी धीउ खे अगवा करे विया आहिनि। हाणे तूं असांखे इहो ॿुधा त तुंहिंजो नालो छा आहे, तूं किथां जी आहे ऐं तोखे जी रोड़ी जाओ कंहिंजी धीउ आहे? साहिबज़ादी जी। तुंहिंजी मां अॻ में एफ.आई.आर कराई त मुंहिंजी धीउ खे अगवा करे विया आहिनि। तूं काॾे वई आहीं? तोखे केरु खणी वियो? मां भावलपुर वई हुयमि, दोस्त ॼाणे पंजाब में उन्हनि ॾे वई हुयमि। उन्हनि ॾे वई आहीं? तोखे अगवा कंहिं बि न कयो आहे? ओॾे तूं छो वई आहीं? उते मूंखे पीउ मां मारियमि, चए पिनण वञ, मां न वयमि। चए 1 बजे राति जो वञ, मां चयो मां न वेंदमि, पोइ हली वियमि। कावड़ में तूं हली आहीं पंजाब? और 3 साल मुंहिंजी अम्मा अबू बि रही आया हुया हिते। तुंहिंजी माउ जो चए थी मुंहिंजी धीउ खे अगवा करे वियो आहे लियाकत? ना, कोई बि न कयो आहे। इहा एफ.आई.आर कराई आहे, इहा कूड़ी आहे। इहा मां पाण वई हुयमि, मूंखे पीउ मां मारियो हुयो। मां इहो पंजाब हली वई हुयमि, भावलपुर। इहा एफ.आई.आर जेकी आहे इहा अगवा वारी इहा कूड़ी आहे। लसन आहे ऐं इहा कती मूंखे अगवा न कयो आहे, मां पाण हली वई हुयमि।